की जय। हे देवी माता, शक्ति विराट माता, भवानी माता, तव्हांजे चरणनि में असां सभिनी भक्तनि जो नमस्कार नमस्कार नमस्कार। हे देवी माता, तव्हांजो परम सेवक मुखी शेवाराम पंहिंजी देह त्यागे आत्मा तव्हांजे धाम न आई है। देवी माता, तव्हां उन्हनि खे शांति प्रदान कजो, पंहिंजे चरणनि में जॻहि ॾिजो। हे देवी मां, जेकॾहिं को मुखी शेवाराम खां पोइ ॼाणाई या ॼाणाईंदे तव्हांजी शेवा कंदे को दोष थी वियो हुजे, को पाप थी वियो हुजे, नादान बचो सम्झी मूंखे बख़्श कजो, हुन खे पंहिंजे चरणनि में शेवा में रखिजो। हे देवी मां, मुखी शेवाराम हिते कई अहिड़ियूं ॻाल्हियूं छॾे वियो आहे जेके यादि करण जे क़ाबिल आहिनि। सदाईं असांजा प्रेम कंदो, सदाई प्यार कंदो, सदाई असां ते आशीर्वाद जो कंदो। हे देवी मां, अॼु असीं हुनखे यादि करे तव्हांजे चरणनि में वेनती करियूं था त तव्हां हुनखे हुनजी आत्मा खे शांति ॾिजो, हुनजे परिवारनि जे आत्माउनि खे शांति ॾिजो। बोलो हिंगलाज मात की जय। मूंसे ॾिठा माउ जिनी ॾिठो पीउ खे, तिनी संधी का करे न सघां ॻाल्हि। हिकु महान आदर्शी इंसान जेको अॼु असांजे विच में न आहे। असां मिठड़ी माता जे दर ते इहा ई अरदास वेनती गुज़ारिश रिक्वेस्ट प्रार्थना कयूं था त उन महान आत्मा मुखी शेवाराम लासी जंहिंजो माता जे हिन तीर्थ आस्थान लाइ बेडोस ख़िदमतूं जेके सारा जुगियूं आहिनि, तारीफ़ जुगियूं आहिनि ऐं कॾहिं न विसरण जहिड़ियूं उहे यादूं छॾे वियो आहे असांजे विच में। उनखे यादि करे पाण हलिया विया, छोरी छॾे विया, रत थाने